अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। त ड्रामा सीरियल दौलाब जंहिंजी क़िस्त राति अचणी हुई उहा कोन अची सघी, छो त मूं अव्हां खे पहिरें बि ॿुधायो हो त ड्रामा सीरियल दौलाब जो हलणु मुश्किल आहे। इन ते तफ़सीली ॻाल्हि कयूं था। सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। तो दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जंहिंजो अव्हांखे शिद्दत सां इंतज़ारु हुयो त राति क़िस्त हलंदी, पर मूं जेके बि वीडियो ठाहियूं उन में इहो ॿुधायो हुयो त दौलाब ड्रामे जे हलण जा जेके चांस आहिनि उहे घटि आहिनि, 25% चांस आहिनि। थी सघे थो त हू हली सघे थो, पर चांस जेके उनजा घटि आहिनि, छो त मां डायरेक्टर सां हमेशह राब्ते में हुयुसि। डायरेक्टर बि मूंखे इहो चवंदो रहियो त ड्रामो सीरियल दौलाब जेको आहे हिन सूमर ते मुश्किल हले, छो त पंहिंजो सिंध टीवी पारां बि डेट कोन ॾिनी वई हुई ऐं सिंध टीवी जो जेको प्रोमो हुयो अव्हां ॾिठो, उन में डेट कोन लॻल हुई। उन ते मूंखे ही शक हुयो त ही ड्रामो जेको आहे कोन हली सघंदो ऐं उन जा के वजूहात आहिनि उहे जेके चैनल पारां आहिनि ऐं कोई एडिटिंग जा मसइला आहिनि, उन जे करे ही ड्रामो कोन हली सघियो। ऐं राति सिंध टीवी पारां हिकिड़ो पोस्टर शेयर कयो वियो आहे जंहिंमें डेट ॾिनी वई आहे ऐं सिंध टीवी जेको पोस्टर आहे घणनि दोस्तनि शेयर कयो, पाण डायरेक्टर बि शेयर कयो त सिंध टीवी पारां जेका डेट ॾिनी वई आहे 28 तारीख़ जेको हाणे सूमर ईंदो, हिन ते घणनि दोस्तनि खे राति इंतज़ारु हुयो। ख़ुदि असांखे बि इंतज़ारु हुयो, थी सघे थो हली वञे, पर 7:20 ते जेको चैनल पारां ही पोस्टर शाया कयो वियो ऐं डायरेक्टर बि इन पोस्टर खे शाया कयो, पंहिंजे वाल ते रखियाईं, स्टेटस ते रखियाईं ऐं ग्रुपनि में रखियाईं त जेको ड्रामा सीरियल दौलाब आहे उहो 28 तारीख़ ते सूमर जे ॾींहुं हलंदो। ऐं दोस्तनि खे मां बार बार ही वीडियोज़ में ॿुधायां पियो त मां चयो त हिन जा जेके चांस आहिनि उहे घटि आहिनि ऐं जेके दोस्त मूंखे कॉलूं कनि पिया, जेके दोस्त व्हाट्सएप ते SMS कनि पिया, मूं उन्हनि खे हमेशह इहो ॿुधायो आहे त मां कन्फर्म उन्हनि खे न ॿुधायो त ही जेको ड्रामो आहे हिन सूमर ते हलंदो। कल्ह अवां मुंहिंजी लाइव बि ॾिठी हूंदी, जंहिं दोस्तनि उहा लाइव न ॾिठी उहा लाइव ॾिसी सघे थो। त मां उन लाइव में क्लियर ॿुधायो हुयो त 25% जेको चांस आहिनि, 25% टोटल 75% चांस न आहिनि हिन ड्रामे जे हलण जा, छो त मां डायरेक्टर सां राब्ते में हुयुसि। उहो बि इहे चए पियो त असां इहो नथा चई सघूं। तोड़े जो डायरेक्टर हुते चैनल ते आहे, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ॿुधाइण जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि। ख़ुदि असांखे बि न ॿुधाईंदा आहिनि त छो ड्रामो न हली सघियो, के सबबु हूंदा आहिनि। छो त चैनल आहे, चैनल पंहिंजो जेके डेट आहे उहा फिक्स कंदो आहे ऐं उन हिसाब सां हलाईंदो आहे। ज़ाहिर आहे उनजी मार्केटिंग करणी हूंदी आहे, उनजी व्यूअरशिप वधाइणी हूंदी आहे। अहिड़ा कई मामलात हूंदा आहिनि जिन मामलात खे नज़र में रखिणो पवंदो आहे। अगरि असां उनखे नज़रअंदाज़ कंदासीं त असांजो ड्रामो फ्लॉप वेंदो। ऐं अव्हांखे ख़बर आहे त दौलाब ड्रामे ते तमामु वॾी महिनत कयल आहे। दौलाब ड्रामे जो तोड़ी डायरेक्टर हुजे, राइटर हुजे या पूरी टीम जेका आहे हिन ड्रामे ते वॾी महिनत कई आहे। ख़ुदि चैनल जेके पाण हिन ते वॾी महिनत कई आहे, चैनल जा एडिटर जेके आहिनि उन्हनि वॾी महिनत कई आहे। अव्हां जो प्रोमो ॾिठो, अव्हां जा ट्रीज़र ॾिठा, तमामु घणी महिनत थियल आहे। उन महिनत खे रायगां वञण कोन ॾींदा ऐं हू टाइम फिक्स करे और डेट ॿुधाई वेंदी। ऐं अव्हां ॾिठो त पहिरियां जेको प्रोमो आयो उन ते डेट न ॿुधाई वई हुई ऐं अगरि डेट न ॿुधाई वई हुई त उन ते
जेके व्यूअर आहिनि उहे कीअं हू ड्रामो ॾिसंदा। माना तक़रीबन अधु खां वधीक व्यूअर जेका डेट फिक्स नाहे थियल उनखे नज़र में रखंदे हू ड्रामो न ॾिसनि हा। उन जे करे ही जेका डेट आहे उहा फिक्स कई वई आहे। मुंहिंजे थंबनेल ते तव्हां ॾिठो हूंदो त डेट फिक्स जेका आहे चैनल पारां ही शाया कयो वियो हुयो, मां उहो ॾेई छॾियो आहे। चैनल ई हिन खे शाया कयो आहे ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे डेट कन्फर्म आहे, 100% कन्फर्म आहे। बाय चांस को अहिड़ो मामिलो थी सघे थो त न हले, मगर 100% हिन जा चांस आहिनि ही ड्रामो हलंदो। ऐं मुंहिंजी जेका जल्लाद फिल्म आहे उन जी रिकॉर्डिंग बि अन क़रीब थियण वारी आहे। मां इहो कोशिशि कंदुसि त सुभाणे न परीं हिन खे रिकॉर्ड कयां ऐं मां नवनि दोस्तनि खे बि हिन में चांस ॾिनो आहे तमामु ज़बरदस्त। ऐं ही जेके एक्टर आहिनि तक़रीबन मीरपुर माथेलो जा तमामु बहितरीन एक्टर आहिनि जेके मुख़्तलिफ़ चैनलनि ते बि कमु करे चुका आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि में बि कमु करे चुका आहिनि। ऐं कुझु जेके नवां आहिनि मां पाण हिन में कयां पियो कमु, हिन जो डायरेक्टर मां पाण आहियां, राइटर बि पाण आहियां ऐं तमामु ज़बरदस्त कैरेक्टर में अचां पियो। ॿिया जेके दोस्त आहिनि, मुंहिंजो विलन जेको क़ाज़ी अयाज़ सऊदी अरब हुयो उहो बि वापसि अची चुको आहे, उहो बि तमामु ज़बरदस्त कैरेक्टर में अची वेंदो। ऐं ॿिया जेके दोस्त हिकु तमामु ज़बरदस्त न्यू टैलेंट जेको मां खणी आयो आहियां उहो अव्हांजे अॻियां रखंदुसि। ऐं ड्रामो सीरियल हवेली बि तमामु ज़बरदस्त हले पियो, उनजो चोथों स्पेल बि हाणे रिकॉर्ड थींदो। उनजो जीअं रिकॉर्ड थींदो मां अव्हांखे इंफॉर्म कंदो रहंदुसि। ऐं दौलाब ड्रामे जो टियों स्पेल बि अन क़रीब जेको आहे उहो रिकॉर्ड थींदो, उहो बि मां अव्हांखे उनजे बारे में ॿुधाईंदो रहंदुसि। पर ड्रामा सीरियल दौलाब जो जेको ही सिलसिलो आहे उहो 28 तारीख़ खां हलणु शुरू कंदो। इन ते पंहिंजे अलीअ सन चढ़ खे ॾींदा इजाज़त। कंहिं नई वीडियो ताईं अव्हां सां गॾु हूंदासीं। मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।